बुकेरा शरीफ ऐं भर पासे में मंशियात जो कारोबार उरूज ते पहुची वियो। शहर तोड़े ॻोठनि में मंशियात जो विकिरो सरेआम जारी आहे। इंतज़ामिया ॻरी मंथली एवज़ अखियूं बूटे छॾियूं आहिनि। जॾहिं त बुकेरा शरीफ वागोडर मूसा खान पिताफी दाद खान चरवाड़ कोड़ो दाऊदानी मिठो खासकेली मेनपुरी सफ़ीना कच्चो शराब भंग चर्स समेत हर मंशियात जी सरेआम छूट मिलियल आहे। जॾहिं त वॾनि डीलर्स में नियाज़ पिताफी, अयाज़ पिताफी, आशिक पिताफी, मुर्तदा पिताफी, अज़ीज़ नाहियो, यूसुफ नाहियो, बगो मला, वाजिद सैतो, साबू लुंड, साजिद, शुएब खोखर, एजाज कासकेली समेत वॾी मिक़दार में मंशियात जा डीलर बणियल आहिनि। जॾहिं त हद जी पुलिस वॾनि डीलरनि खां मुबैना तौर ते हर हफ़्ते ॻरी मंथली वसूल कई पई वञे। जॾहिं त इलाइक़े जे बाअसर मंशियात फ़रोशनि पारां कच्चे माल जो विकिरो पिणु वॾे पैमाने ते कयो पियो वञे, जंहिं करे नौजवान नस्ल नशे जो आदी बणिजी वियो आहे। शहर जी सियासी समाजी धुरियुनि जो चवणु आहे त बुकेरा शरीफ ऐं भरपासे जे इलाइक़नि में हलंदड़ मंशियात जे डीलर्स ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे नौजवान नस्ल ते नशे जो आदी थियण खां बचायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।